ही रुगो अॼु जेको इशू आहे न रुगो असांजी भेण MP नुसरत सहर अब्बासी जे हवाले सां, पर सिंध में जेको बि हिन वक़्तु ॾिसो पिया त काफ़ी अरसे खां वठी जेके मामला थियनि पिया, ख़ासि तौर ते सिंध जे नियाणियुनि जे हवाले सां उन्हनि जी तज़लील जेका कई पई वञे, या अगवाह जा मामला आहिनि, या ज़्यादती मामला आहिनि, या ॾिसो पिया त क़त्ल जा मामला आहिनि, त सिंध खे केतिरा नियाणियुनि जा जेके लाश मिलिया आहिनि, तालीमी अदारा हुजनि, सिहत जा अदारा हुजनि, कहिड़ा बि अदारा हुजनि, पर ॾिसो पिया त जेका ही ख़ासि तौर ते जेके मामला हलनि पिया, ऐं जेको हिन वक़्तु ही जेको कल्ह खां वठी जेको हिकिड़ो इशू सिंध असेंबली में जेको थियो आहे करंट, जेको ही पहिरियों भेरो न आहे मुंहिंजे ख़्याल में असांजी अदी नुसरत सहर अब्बास सां उन वाक़े जी पहिरियों वाक़ियो न आहे। इन खां पहिरीं बि कई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। जेकॾहिं ज़िक्र कंदासीं इमदाद पिताफ़ी जो, अॼोके हिन प्रोग्राम में इमदाद पिताफ़ी जे हवाले सां बि जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त उन बि इहे ई लफ़्ज़ इस्तेमालु कया हुआ चैम्बर जे हवाले सां। ऐं कल्ह वरी मां ॾिठो त सोशल मीडिया ते काफ़ी अदीबड़ा, काफ़ी दानिशवर, मूंखे त अजीब वटि लफ़्ज़ न आहिनि त कहिड़ा लफ़्ज़ उन्हनि दोस्तनि लाइ इस्तेमालु कया, त जेके उहे दोस्त अजीब हिकिड़ा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कनि था। छा उन्हनि खे भेणियूं न आहिनि, उन्हनि जूं भेणियूं न आहिनि, उन्हनि जूं अदड़ियूं न आहिनि, उन्हनि जूं माइरूं न आहिनि, जेके हू लफ़्ज़ इस्तेमालु कनि पिया पंहिंजो नुसरत सहर अब्बासी जे हवाले सां। ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असांखे कुझु ॿिया दोस्त बि असांखे जॉइन कंदा, ऐं मुंहिंजे ख़्याल में त दोस्तनि खे असीं लिंक सेंड कई आहे, जीअं असांखे जॉइन कंदा त पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असांखे साईं समी बलोच साहब जॉइन कयो आहे। समी बलोच साहब सां पाण इन इशूज़ ते, इन वाक़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। समी साहब, अॼु जेको असांजो जेको प्रोग्राम आहे ऐं जेको असांजो टॉपिक रखियलु आहे, सिंध जूं नियाणियूं महफ़ूज़ छो न आहिनि। हाणे सिंध जूं नियाणियूं महफ़ूज़ छो न आहिनि त माना इन में इहे सॼा इहे मामला, सॼो इहो पस मंज़र अची थो वञे। अगवा खां, तज़लील खां, ज़्यादती खां, क़त्ल खां, लाशनि ताईं इहे मामला अची था वञनि। इन टॉपिक जे हवाले सां पहिरीं जेकॾहिं इन टॉपिक जे हवाले सां अमीं ॻाल्हि ॿोल पंहिंजी कयो, ऐं उन खां पोइ जेकॾहिं अमीं अदी नुसरत सहर अब्बासी वारे कलोके वाक़े ते अमीं ॻाल्हाइजो। जी समी बलोच साहब, वॾी महिरबानी सर, थैंक यू। साईं, जीअं तव्हां असगर साईं ज़िक्र कयो त असांजे नियाणियुनि जी जेका तज़लील जी जेका रिवायत शुरू थी वई आहे, बल्कि हाणे न आहे, काफ़ी अरसे खां ईअं थिए पियो थो। ऐं सिंध में त हिकिड़ो मिसाल ॾींदा आहिनि त नियाणी सत क़ुरान, बाबा सत क़ुरान न सही, पोइ क़ुरान ई सही, पोइ घटि में घटि उन्हनि जो अदब। ऐं जेको तव्हां ॿी ॻाल्हि कई त शायदि उन्हनि खे पंहिंजूं माइरूं भेनरूं कोन्हनि, इहो अहसासु कोन्हे। ऐं तव्हां चयो त हू गैर महफ़ूज़ छो आहिनि, इन करे त हिफ़ाज़त सौंपी वई आहे उहा मर्दनि खे सौंपी वई आहे। ऐं मां इहो चवंदुसि सिंध जी नियाणी खे जेकॾहिं उहो बहादुर आहे त पंहिंजी हिफ़ाज़त पाण करे, ऐं ॿिए कंहिंजो इंतज़ारु न करे, ऐं ॿिए कंहिंजे। ऐं जेका ॻाल्हि तव्हां कयो पिया था, इंतिहाई शर्मनाक ॻाल्हि आहे त उन लाइ अहिड़ा लफ़्ज़ सोशल मीडिया ते अॻु में बि चयो, यादि हूंदो तव्हांखे, असां ते ख़बर न आहे छो सोशल मीडिया जो इस्तेमालु। अच्छा समी बलोच साहब, जेकॾहिं माइक जेकॾहिं थोरो वेझे कंदो तव्हांजो आवाज़ अञा क्लियर ईंदो। असल में छा आहे त मां जेको हैंड्स फ्री नथो करियां, ईअं मुंहिंजो आवाज़ तव्हां ऐं जेको पहुचे थो त मां सम्झां थो उन खां वधीक बहितर आहे। ओके सर, ओके जी, प्लीज कंटिन्यू सर, कंटिन्यू जी, थैंक यू। मां इहो चवंदुसि त इहो इंतिहाई शर्मनाक अमल आहे, ऐं असां सभिनी खे ॿुॾी मरण जो मुक़ाम आहे जो असां हिकु उन नियाणी लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करियूं जो असेंबलियूं हिकिड़ो आखाड़ो बणिजी चुकियूं आहिनि मल वेहण जूं। ऐं कॾहिं असेंबलियुनि में कानून साज़ी थियण त बंदि थी वई आहे, ऐं बजाए कानून साज़ी करण जे रुगो म्यूज़िकल चेयर खेॾी पई वञे। बाबा कॾहिं तव्हां, कॾहिं असां, कॾहिं तव्हां, कॾहिं तव्हां असां, इन्हनि जो सिलसिलो जेको आहे तक़रीबन 12-13 सालनि खां जेको कुझु इक़्तिदार ते जेके हावी आहिनि या जिन खे इक़्तिदार ताक़तवर धुरनि हवाले कयो आहे, उहे जीअं चाहिनि तीअं वॾेरनि वांगुरु पंहिंजी ॾिसो अदब आदाब हूंदा आहिनि। मां सवेर किथे लिखियो आहे त मज़दूर खां वेंदे मिनिस्टर ताईं अदब ऐं आदाब सभिनी खे सिखणु घुरिजनि। त तव्हांजो अख़लाक़ी क़दुर कहिड़ा आहिनि, तव्हां उन्हनि जी इवन साफ़ ई ॾिसो।
हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त कहिड़ो दोस्त आहे सिंधी अख़बारनि जो जंहिं जर्नलिज़म में का मास्टर्स कई हुजे? जर्नलिज़म में केतिरा दोस्त आहिनि जिन MA कई आहे जेके असांजी सहाफ़त जे हिन फील्ड में आया आहिनि? उन्हनि मां 99% अधु अखरी जिन दोस्तनि खे सिंधी लिखण बि कान थी अचे, ऐं ठीकु आहे हिन में को कोन्हे जेकॾहिं तव्हां सिंध जी ख़िदमत जे जज़्बे जे तहत अचो था अखियुनि ते, असांजे अखियुनि ते, पर बाबा ही सिंध रोल मॉडल करे ॾेखारियो दुनिया में, जंहिंमें बजाए हुनजे तस्लील करण जे तव्हां ठीको खयो आहे सिंध खे बदनाम करण जो। बाबा ही वॾेरो, ही कारोकारी, ही फलाणो, हाणे वॾेरो मां मञां थो बाबा, वॾेरो 90% 99% तव्हां हुन में नेगेटिव ॻाल्हियूं आहिनि, का हिकिड़ी त बाबा मस्बत ॻाल्हि बि हूंदी, का पॉज़िटिव हूंदी। 50 सालनि ताईं कोर्टूं जेके आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो न करे सघंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो चङो चइनि घड़ियुनि में फ़ैसिलो करे माण्हुनि खे खीर करे। शमी साहब थोड़ो माइक ते वेझो अचो, तो थोड़ो माइक ते वरी आवाज़ हाणे ठीकु आहे। उन्हनि जूं कॾहिं सिर्फ़ु ॾिसो न जेके असांजी मीडिया आहे उहा या धाड़ेल आहे या वॾेरो कल्चर आहे। बाबा सिंध में ॿिया बि त सोशल प्रॉब्लम खोड़ आहिनि। हाणे मां कंहिंजो सॼी सिंध जॾहिं शामे ग़रीबा लॻी पई आहे त मां कंहिं न्याणी जो नालो खणी छा थो ॻाल्हाए सघां? इन जे आहे त जेको कुझु असेंबली में असांजी हिकिड़ी बहादुर औरत जे सदाई सिंध जे मसइलनि, बाबा इन जेको NFC अवार्ड ते न ॻाल्हायो आहे, उन NFC अवार्ड न वठी ॾिनो आहे, इन फिलाणी शइ न। अरे बाबा मूंखे त हैरत तॾहिं थी जॾहिं सिंध सरकार पंहिंजो एहतजाज पे कयो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बणायो वञे ऐं स्कूलनि में उहा लाज़मी करार ॾिनी वञे। केरु ॾींदो लाज़मी करार? मालिक तव्हां वेठा आहियो, तव्हांजे हिकिड़े सही करण जी देरि आहे। ऑर्डर कयो त सिंध जे सभिनी स्कूलनि कॉलेजनि में सिंधी ॿोली राइज थी सघे, पर तव्हीं पाण कन लाटार था कयो ऐं तव्हीं सिर्फ़ु ॻाल्हियूं करणु ॼाणो। ऐं तव्हांजो पंहिंजो, मां त इहो चवंदुसि त असांजे शुरूआती दौर में पहिरियों सिविलियन वज़ीर आज़म साईं मोहतरम मरहूम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जेको सिविलियन चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर थियो, तंहिं हिकिड़ो मज़बूत मर्कज़ ठाहियो। असांजो मुश्किल सां वरियो न टुटो, उन मज़बूत मर्कज़ ठाहे हर शइ मर्कज़ जे हवाले कंदो वियो। ॿियो त ठहियो मसीतूं बि खसे वियो जेके औकाफ़ जे खाते में हली वियूं। ऐं तंहिं वक़्त में मूंखे यादि थो अचे त हफ़ीज़ कुरैशी हिकिड़ी तक़रीर में चयो